बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा इंतहाई अफ़सोस सां चवणु पए थो पियो त असांजो ज़िलो कशमोर एतिरो पोइते पइजी वियो आहे त हाणे हिकिड़े बि रोड जेको असांजे इलाइक़े जो आहे उहो सेफ़ न आहे। ॾींहुं माण्हू जेका आहिनि फुरजनि था, कुसजनि था, मारजनि था, भताखोरी असां वटि आहे। त इहा हिकिड़ी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां पाण ॿुधो त साईं जन तव्हांखे ॿुधायो त जॾहिं ऐवाननि में चङा नुमाइंदा न वंदा, जेका चूंडियल हूंदा उहे पोइ अवाम जे जेके वोट सां आया आहिनि उहे असां तव्हां सां गॾु वेठा आहियूं। बाक़ी जेका आहिनि ऐवान में जीअं पुॻा आहिनि तव्हांखे ख़बर आहे। बहरहाल असां अमन अमान जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु सियासत खां हटके सभिनि खे इहा कोशिशि करणु खपिजे त असांजे ज़िले कशमोर जो अमन वापसि अचे। शिकारपुर आहे, जकाबाद आहे, कशमोर आहे, घोटकी आहे, ऐं जेके हुते क़बाइली झगड़ा हलनि था पिया, क़बाइली जेके तकरार आहिनि उन्हनि जो बि ख़ात्मो थिए त असांजे इलाइक़े में जेको हिकिड़ी अमन जी फ़ज़ा अचे। ऐं इनशा उमेदु कयूं था ऐं ॿुधूं था त हाणे जेको इहे सरकारी नुमाइंदा MNAs MPAs अचनि था पिया त उन्हनि सां असां भरपूर ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ी डिमांड आहे त कशमोर में अमन थिए ऐं कशमोर में असांखे अमन कराए ॾियो, ॿियो असांजो को डिमांड न आहे।